असांजा जेके ग्रेजुएट्स निकिरनि था फॉर एग्जाम्पल इंजीनियरिंग या ॿियनि यूनिवर्सिटीज़ मां, उन्हनि खे फुल जॉब्स नथियूं मिलनि। हालांकि ॾिस जे तव्हां हिकिड़े पासे चओ था लिटरेसी रेट घटि आहे, जॉब्स मौजूदु आहिनि, छोकिरा स्टूडेंट उते वञी कंप्लाई नथा कनि। जी वजह छा आहे? वजह इहा आहे त असां वटि जेको मेन आहे पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो मसइलो आहे, ऐं सिंध में बि, त इंडस्ट्री अकेडमी लिंकेज कोन्हे। ॿियनि छा थींदो त इंडस्ट्री खे जेका शइ खपंदी आहे, जेको उन्हनि जो आउटपुट उन्हनि खे खपंदो आहे, ओड़े तरह जा ग्रेजुएट्स हो घुरंदा आहिनि, पंहिंजो इनपुट ॾींदा आहिनि। पर पाकिस्तान जे अंदरि अनफॉर्चुनेटली सिंध में इहो आहे त असां ग्रेजुएट बसि पैदा कंदा वेंदा आहियूं, सिलेबस बि असां पाण था ठाहियूं, प्रोफेसर्स या छा, उहो मार्केट में जॾहिं वञे थो त हुननि लाइ यूज़लेस आहे। त असां हाणे आस्ते आस्ते कमु शुरू कयो आहे लिंकेजिस जो, वॾी यूनिवर्सिटी में स्टार्ट कयो आहे, ऐं कुझु ॿिया कमु। इहो वाकई असां इंडिविजुअल्स जो बि आहे कमु, ऐं हुकूमत जो बि, त जेका इंडस्ट्रीअ में खपत आहे उन हिसाब सां यूनिवर्सिटीज़ खे बाउंड कयो वञे सिलेबस ऐं डिग्रीज़। फॉर एग्ज़ाम्पल जीअं ॿाहिरनि मुल्कनि में आहे त फिज़िक्स जा माण्हू उन्हनि खे 50 खपनि त इंटेक 50 रखंदा, केमिस्ट्री में उन साल 25 खपनि हर यूनिवर्सिटी मां, त उहो रिड्यूस कंदा आहिनि इंटेक। पर पाकिस्तान में ईअं न आहे, 50 सीटूं आहिनि त 40 सालनि खां 50 मतलब पॉलिसीज़ में गड़बड़ आहे न डॉक्टर साहब। तव्हां जीअं चओ पिया त असीं ब्लेम नथा करे सघूं, वरी तव्हां चओ पिया त असांजी कुझु पंहिंजूं बि कोताहियूं आहिनि, ईअं ई चयो न तव्हां? जी, पर ॾिसो न, असां शयूं सिखंदासीं न आस्ते आस्ते। मीन्स असां पहिरियां त जीअं प्राइमरी एजुकेशन बहितर कई, सेकेंडरी कई, यूनिवर्सिटी, हाणे असां सोचण ते शुरू थिया आहियूं त असां यूनिवर्सिटीज़ में सुठा ग्रेजुएट प्रोड्यूस थियनि था, ॿाहिरि मुल्कनि में जॉब्स कनि था, पर इहे ई पाकिस्तान में नथा फिट थियनि। वजह इहा आहे त असांजी इंडस्ट्री असां खां परे आहे। जंहिं महिल ॿाहिरि निकिरे थो उनजा टेक्निकल स्किल्स हुननि सां मैच नथा कनि, त थोरी मैचिंग जी ज़रूरत आहे। पहिरियां मां हेठी लेवल जी ॻाल्हि कई त असां एजुकेशन खे बहितर कयूं, पोइ असां कैरियर काउंसलिंग करे, माना पहिरियां त ॿारु अचे स्कूल में इनखे वठी अचो, उन खां पोइ जेको ॿारु फर्स्ट ईयर इंटर में आहे, मैट्रिक में आहे, उहो सही कैरियर चूज़ करे, उन खां पोइ जॾहिं उहो यूनिवर्सिटी में अचे या वॾे लेवल ते अचे त उहो इंडस्ट्री जे हिसाब सां हेठी वञे। 3 टियर ते असां कमु कंदासीं तॾहिं ई असांखे वञी हिकिड़ो बहितर आउटपुट मिलंदो, जंहिंमें असां सभिनी जी ज़िमेदारी बीहे थी।